एक ॿी अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। मीरपुर ख़ास में सांगड़ रोड ते क़ाइम अॻूणे सूबाई वज़ीर जी फैक्ट्री ते इंतज़ामिया छापो हयो आहे। 30,000 भाण जूं बोरियूं बरामद कई वियूं, जॾहिं त गोदाम खे सील कयो वियो। असिस्टेंट कमिश्नर पारां ॻुझे इतलाह ते पुराणे मीरपुर थाणे जी हद सांगड़ रोड ते क़ाइम अॻूणे सूबाई वज़ीर हरी राम किशोरी लाल जी फैक्ट्री ते छापो हयो वियो। फैक्ट्री में पयल 25 खां 30,000 भाण जूं बोरियूं बरामद करे गोदाम खे सील कयो वियो। अहम ख़बर मां ॾियूं पिया। मीरपुर ख़ास मां सांगड़ रोड ते क़ाइम अॻूणे सूबाई वज़ीर जी फैक्ट्री ते इंतज़ामिया छापो हयो। 30,000 भाण जूं बोरियूं बरामद करे गोदाम खे सील कयो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर पारां ॻुझे इतलाह ते पुराणे मीरपुर थाणे जी हद सांगड़ रोड ते क़ाइम अॻूणे सूबाई वज़ीर हरी राम किशोरी लाल जी फैक्ट्री ते छापो हयो वियो। फैक्ट्री में पयल 25 खां 30,000 भाण जूं बोरियूं बरामद करे गोदाम खे सील कयो वियो। अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। मीरपुर ख़ास में सांगड़ रोड ते क़ाइम अॻूणे सूबाई वज़ीर जी फैक्ट्री ते इंतज़ामिया छापो हयो, जंहिंमें 30,000 भाण जूं बोरियूं बरामद करे गोदाम खे सील कयो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर पारां ॻुझे इतलाह ते पुराणे मीरपुर थाणे जी हद सांगड़ रोड ते क़ाइम अॻूणे सूबाई वज़ीर हरी राम किशोरी लाल जी फैक्ट्री ते छापो हयो वियो। फैक्ट्री में पयल 25 खां 30,000 भाण जूं बोरियूं बरामद करे गोदाम खे सील कयो वियो आहे।